सस्ताई 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 सफ़ा सस्ताई। 110 रुपया किलो, खंड 55 रुपयो किलो, हर शइ सस्ताई सस्ताई, वो सस्ताई सफ़ा सस्ताई 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 सफ़ा। यार का ॻाल्हि समझ में नथी अचे। एॾी महांगाई मथों वरी इलेक्शन अची विया आहिनि, हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। इहा त ॻाल्हि आहे दादा, असां पाण परेशान आहियूं, माण्हू कीअं न परेशान हूंदा। ईअं न? हा बिल्कुलु, वॾी महांगाई आहे यार। हा बा तेल बि वरी राति 10 रुपया चाढ़े अथई न। हर शइ भाउ लॻी वई आहे न, हर शइ खे। छा कयूं हाणे, इलेक्शन थिए त ख़बर पए, इन खां बाद मथां सस्ताई थिए। बाक़ी हाली त हाल पूरो आहे। मूंखे नथो लॻे जो सस्ताई थींदी। हाँ सस्ताई जो सोच भी ना। मतलब इलेक्शन का बाद नवो वजीर आजम अचे कुछ न कुछ। सस्ताई 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 सफ़ा सस्ताई। बंग पी आयो आ, अलाए जो ये घरों जो को अकेले वण जे हेठों टपी आयो आ। सस्ताई असा महंगाई जा सूर ता पिटूं, हे वरी सस्ताई सफ़ा सस्ताई। असुल सफ़ा सस्ताई। गेहूं 110 रुपया किलो, खंड 55 रुपयो किलो, हर शइ सस्ताई। तेल 15 रुपया लीटर। तहां अञा परेशान आयो महंगाई सस्ताई सस्ताई सस्ताई। काथे मिले तो तेल यो घी काथे मिले तो? अरे सफ़ा सस्ताई बाबा, तहां सौदो न वतो तो छा सफ़ा सस्तो ही। मां सुबुह वठी आयो आहियां 400 रुपया किलो घी, पेट्रोल सुबुह वठी 230 रुपया लीटर। कल मां भी रेट में दे में ही वरी की जे तो सस्ताई। हिनी जो दिमाग खराब आ, इनके ता छडे दियो। ओ अदा सस्ताई, ओ मुजा भा सस्ताई, ओ अदा सुणी सस्ताई, सुठी सस्ताई सस्ताई। भला ई ॾिसे जो तू ये ख्वाब तो ॾिसी छा? अरे ख्वाब नाहिन ओ अब्बा, ख्वाब नाहिन। सफ़ा सस्ताई मुजा सुणा, सफ़ा सस्ताई। भला घर तड़ नथो छा सस्ताई जी? भला बाकी बुधा भला अॼु पवटा आहे छा भंग जा? वाह सफ़ा सस्ताई सफ़ा सस्ताई। लगे ये तो भंग भंग पी आया सस्ताई। अरे असा के तू बेवकूफ समझो थी या तू पान बेवकूफा? सस्ताई अरे सफ़ा सस्ताई सफ़ा सस्ताई। ता समझो ही नथा सफ़ा सस्ताई कीअं सस्ताई ऐं काथे आहे सस्ताई ॿुधाए सही थोरो सम्झूं सही। हाँ इहा ॻाल्हि कर ॿुधाइण वारी न। त हाणे जो मां घरों निकतमि न, हाँ ओ अब्बो मारो न हुयो अब्बो, उहो ॻाल्हि करे पियो पंहिंजे दौर में सफ़ा सस्ताई। दोस्तों असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।